जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 2 जनवरी 2024 मंगल जो ॾींहुं, हिंदू महीनो पौष मास कृष्ण पक्ष जी छठ तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ थियण जी संभावना आहे। काई ना काई अपॉर्चुनिटी भी मिली थी सके, हुन में तव्हां खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि जे लाइ अॼु पंहिंजे सेहत ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त थोरी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु भगवान हनुमान जी पूजा तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते हिसाब किताब में थोरो ध्यानु ॾियणो पवंदो, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। तव्हां जो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो, ॾींहुं आनंददायक हूंदो। मां लक्ष्मी जी उपासना अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। हुननि खे पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे जीवन साथी जो ऐं कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। जय ऐं सुख जी प्राप्ति, समाज में प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट करण या प्रॉपर्टी में इन्वेस्टमेंट करण अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हां जो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई ना काई खुशखबरी या मंगल कार्य में सम्मिलित थियण जो मौको मिली तो सके। अॼु मन खुश रहंदो, ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। अॼु गणेश भगवान जी पूजा तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। कार्यस्थल ते तव्हां खे धन जी प्राप्ति थी सके। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे अखियुनि जो ऐं पेट जो तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। त अॼु जेतिरो थी सघे हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते ध्यानु ॾियणो पवंदो। कार्यस्थल ते तव्हां खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति अॼु तव्हां खे थियण जी संभावना आहे। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु मति भ्रम या मेंटल स्ट्रेस में वाधारो थियण जी संभावना आहे, त हुननि खे थोरो टाइम कढी करे मेडिटेशन करण तमामु लाभदायक थींदो। अॼु तव्हां खे कार्यस्थल ते धन प्राप्ति थी सके। अॼु जो ॾींहुं तव्हां जो एवरेज ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु डपु या घबराहट महसूस थियण जी संभावना आहे, त हुननि खे पंहिंजे मन ऐं बुद्धि स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। अॼु हनुमान जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। कार्यस्थल ते तव्हां खे धन प्राप्ति थियण जा सुठा योग बीठल आहिनि। मीन राशि। मीन राशि वारनि जो अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। अटकियल कोई कम भी पूरो थी तो सके। अॼु मन खुश रहंदो, तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। दान छा न करण खपनि, त अॼु जे एपिसोड में तव्हां खे ॿुधाईंदासीं कि तव्हां खे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं दान न करण खपे। हुन सां तव्हां खे धन हानि या स्वास्थ्य सां रिलेटेड कोई तकलीफ़ूं अची थी सघनि। त सभिनीनि खां पहिरियों त झाड़ू कॾहिं बि दान न कजे। साण ई साण
कोई जेके नुकीली शयूं हूंदियूं आहिनि जंहिंमें धार हुजे अहिड़ी शयूं कॾहिं बि दान न करणु खपे। तव्हां जेको तेल वापरींदा आहियो उन तेल मां अगरि तव्हां तेल कंहिंखे ॾियो था त तव्हांखे धन हानि थियण जी आशंका हूंदी आहे। फटियल ग्रंथ जेके हूंदा आहिनि उहे कॾहिं बि दान न करणु खपनि ऐं बासी भोजन इहो कॾहिं बि दान करण सां लक्ष्मी माता जेका आहिनि उहे नाराज़ थी वेंदियूं। त अॼु जे एपिसोड में जीअं तव्हांखे ॿुधायो आहे त तव्हांखे हमेशह यादि रखिणो आहे इहा शयूं कॾहिं बि दान न करणियूं। अचो त ॾिसूं छा अॼु जो सुवाल। अॼु जो सुवाल आहे आशीष जी जो, जेके दिल्ली जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सुवाल आहे उहे कैरियर स्विच करणु था चाहिनि या त पोइ स्थान परिवर्तन करणु था चाहिनि, छा बहितर रहंदो? त आशीष जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे विदेश योग आहिनि त तव्हां कोशिशि कयो त तव्हांखे सफलता जी प्राप्ति ज़रूरु मिलंदी। तेसिताईं गणेश चौथ जो व्रत रखणु, साण ई साण भॻवान गणेश जे मंदिर वञणु ऐं हुननि जी नित्य पूजा करणु तव्हांजे लाइ तमामु लाभदायक थींदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।